टंडो आदम जे पुलिस एहलकार न्याज़ चांडियो जे पुट अल्ताफ़ चांडियो साथियुनि सां गॾिजी संदसि वालिद ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण तां मचिड़जी ईदी सेंटर भरिसां साफ़ी ऐं समाजी अॻवान इमदाद अली चांडियो ते कातलाणो हमिलो करे मरणी करे विधो, जंहिंखे तालकी अस्पताल आणण बाद हैदराबाद रेफर कयो वियो। ज़ख़्मी सहाफ़ी ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु पुलिस एहलकार न्याज़ चांडियो ऐं कज़ाफ़ी निज़ामाणी नींगर आदिल महर खे गिरफ़्तार कयो ऐं झेड़े में पुलिस एहलकारनि जे तशदुद में औरत ज़हरा शेख जा कपिड़ा लीड़ूं थी पिया। इहे ख़बरूं लिखण तां मछिड़जी पुलिस एहलकार न्याज़ चांडियो जे पुट अल्ताफ़ चांडियो पंहिंजे 4 साथियुनि सां गॾिजी मुंहुं ते कातलाणो हमिलो कयो, फायरिंग कई ऐं तशदुद कयो आहे। वाक़े जो ॿुधी साफ़ी ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू अस्पताल पहुची विया। साफ़िन ऐं सिविल सोसाइटी सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध ऐं SSP सांगड़ खां घुर कई त नोटिस वठी जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।